सिंध के देही इलाकों में इस वक्त सरकंडों का मौसम उरूज पर है और ये कुदरती तौर पर उगते हैं। इन्हें खुदरू पौधा भी कहा जाता है। सरकंडों से देही इलाकों में कच्चे घर बनाए जाते हैं जो कि बहुत ठंडे और दिलकश नज़र आते हैं। सांगड़ के मुख्तलिफ इलाकों में लोग सरकंडे काटते नज़र आते हैं जो कि इनसे घर बनाने और दीगर चीज़ें बनाने के लिए जमा करते हैं। सरकंडों को पहले काट कर जमा किया जाता है और बाद में इनकी सफाई करके एक एक तीले को अलग किया जाता है और फिर सूतली या धागों की मदद से बांधकर छपरे बनाए जाते हैं और इसको घर की छत पर इस्तेमाल किया जाता है। जबकि साफ़ किए गए सरकंडों से कुर्सियां और टेबलें भी बनाई जाती हैं। सरकंडे काटने वाले कारीगर कहते हैं कि ये हमारा रोज़गार भी है और हम इनसे घरों की तामीर के लिए इस्तेमाल करते हैं। तीलो तीलो करे झंग मों कढूं था, हेॾे पाणीअ मों गपनि मों इन में जीत जणियो पाए इन महिनत करे था कढी था अचूं। वरी ईंदा आहियूं घर ॾे पोइ घर वाढो कंदा आहियूं, टुकाई कंदा आहियूं, पोइ हिकु हिकु करे दाणो करे कानो कानो करे छिलींदा आहियूं असां। साईं, हिन मां सभु कुझु ठहियो। हिन मां सीटूं ठहंदियूं, कुर्सियूं ठहंदियूं, स्पेशल जॻियूं ठहंदियूं, भली भली पखा ठहंदा। हिन मां मना ठहंदा साईं। पकियुनि जॻहियुनि खां हे मतिलबु अथनि थधा बि न मना जेके असां ठाहियूं था न पिया, ईअं तव्हां असांजो झूपड़ा सां ठहिया पिया आहिनि, सभु थधा में माशाल्लाह काफ़ी शयूं ठहनि था। उतां मूं सरनि जे थिलनि खां ठारायो आहे, 6 लख रुपया ख़र्च कयो कारीगर आंदो आहे, जंहिं ठाहे ॾिनो लुकमा लंडर। बाक़ी सरनि मां ठहंदो आहे वाण, ठहंदो आहे खट वारो, ऐं कई शयूं ठहंदियूं आहिनि। हीअ साईं थधो आहे ऐं बहितरीनु आहे। हीअ सिंध जो सकाफ़त आहे, उनजे करे असां ठाहियो आहे। ऐं काफ़ी महिमान असां वटि ईंदा आहिनि, काफ़ी परे परे खां दोस्त ईंदा आहिनि। जहाँ पे शहरों में सीमेंट और ईंटों से तैयार करदा मकानात इंतहाई गर्म होते हैं, तो वहीं पे देही इलाकों में सरकंडों के तीलों से तैयार छपरे नुमा, जिसे लांडी भी कहा जाता है, इंतहाई खूबसूरत होते हैं। साथ ही साथ ये देखने में तो बड़े दिलकश होते हैं, लेकिन ये सिंध के सकाफत का भी एक हिस्सा हैं। सागर दीन मोहम्मद बलोच, वश न्यूज़, सांगड़, सिंध।